सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिमायत में रैलियूं। कराची में सूबाई वज़ीर सईद गनी जी अॻवानी में रैली कढी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिमायत में रैलियूं। कराची में बि सूबाई वज़ीर सईद गनी जी अॻवानी में रैली कढी वई आहे। टंडो मोहम्मद ख़ान में पीपी अॻवान आजिज़ हमरा जी अॻवानी में रैली कढी वई, जॾहिं त हैदराबाद, मीरपुर ख़ास, कंदकोट, टंडवालिया, खैरपुर ऐं ॿियनि शहरनि में बि रैलियूं कढियूं वयूं आहिनि। अॻवाननि जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी मोदी सरकार जी दहशतगर्दी खे आलमी सतह ते सबूतनि सां गॾु वाइखो कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिमायत में रैलियूं। कराची में बि सूबाई वज़ीर सईद गनी जी अॻवानी में रैली कढी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिमायत में रैलियूं। कराची में बि सूबाई वज़ीर सईद गनी जी अॻवानी में रैली कढी वई आहे। टंडो मोहम्मद ख़ान में पीपी अॻवान आजिज़ हमरा जी अॻवानी में रैली कढी वई, जॾहिं त हैदराबाद, मीरपुर ख़ास, कंदकोट, टंडवालिया, खैरपुर ऐं ॿियनि शहरनि में बि रैलियूं कढी वयूं आहिनि। अॻवाननि जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी मोदी सरकार जी दहशतगर्दी खे आलमी सतह ते सबूतनि सां गॾु वाइखो कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। सखर, हैदराबाद, मीरपुर ख़ास, कंदकोट, टंडवालिया, खैरपुर ऐं ॿियनि शहरनि में बि पीपी पारां रैलियूं कढी वयूं आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी मोदी सरकार जी दहशतगर्दी खे आलमी सतह ते सबूतनि सां गॾु वाइखो कयो आहे। अॻवाननि जो अहिड़ो चवणु आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिमायत में रैलियूं कढी वयूं आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिमायत में रैलियूं कढी वयूं आहिनि। कराची में सईद गनी जी अॻवानी में रैली कढी वई। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचूं पिया। सूबाई वज़ीर सईद गनी जी अॻवानी में कराची में रैली कढी वई आहे। टंडो मोहम्मद ख़ान में पीपी अॻवान आजिज़ हमरा जी अॻवानी में रैली कढी वई। रैली में वॾे अंग में कारकुन शरीक थिया आहिनि। सखर, हैदराबाद, मीरपुर ख़ास, कंदकोट, टंडवालिया, खैरपुर ऐं ॿियनि शहरनि में बि रैलियूं कढी वयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचूं पिया। अॻवाननि जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी मोदी सरकार जी दहशतगर्दी खे आलमी सतह ते सबूतनि सां गॾु वाइखो कयो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिमायत में रैलियूं कढी वयूं आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिमायत में रैली कढी वयूं आहिनि। कराची में सूबाई वज़ीर सईद गनी जी अॻवानी में रैली कढी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचूं पिया। कराची में सूबाई वज़ीर सईद गनी जी अॻवानी में रैली कढी वई आहे। टंडो मोहम्मद ख़ान में पीपी अॻवान आजिज़ हमरा जी अॻवानी में रैली कढी वई। रैली में वॾे अंग में कारकुन शरीक थिया आहिनि। सखर, हैदराबाद, मीरपुर ख़ास, कंदकोट, टंडवालिया, खैरपुर ऐं ॿियनि शहरनि में बि पीपी पारां रैलियूं कढी वयूं आहिनि। अॻवान जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी मोदी सरकार जी दहशतगर्दी खे आलमी सतह ते सबूतनि सां गॾु वाइखो कयो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिमायत में रैलियूं कढी वयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ ताईं पहुचायूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिमायत में रैलियूं कढी वयूं आहिनि। कराची में सूबाई वज़ीर सईद गनी जी अॻवानी में रैली कढी वई आहे। रैली में वॾे अंग में कारकुन शरीक थिया आहिनि। टंडो मोहम्मद ख़ान में पीपी अॻवान आजिज़ हमरा जी अॻवानी में रैली कढी वई आहे। सखर, हैदराबाद, मीरपुर ख़ास, कंदकोट, टंडवालिया, खैरपुर ऐं ॿियनि शहरनि में बि रैलियूं कढी वयूं आहिनि।